अंत बहर दी कल न कोई रंगी रंग बनाया, अंत बहर दी कल न कोई रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया। अल्लाह आदमी बन आया, मौला आदमी बन आया वे, अंत बहर दी कल न कोई रंगी रंग बनाया। सूरन की कहानियां रात गुजरी मेरी शहर ओ जी जन्नत मजा है इश्क दा, ओ जी जन्नत मजा है इश्क दा, इश्क है जो सरदार का भला है और साथ मिस्कीन है बच्चे तो। अच्छा ये ब कलाम नी जेको आसो तो यो अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया ऐं यो मोहम्मद यूसुफ जो ॻायल आहे। ॿियो चङो दिलि लॻी जो तो बदिलो ॾिनो आहे। इहे कलाम तव्हां ॿुधा पंहिंजे वक़्त में, इहे कॾहिं गुज़रिया तव्हां वटि? यो अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया है। यह महफ़िल इन्हीं में हिकु ॿ उहे पंहिंजे उन्हीं दौर जा जेके कलाम आहिनि, जलाल चांडे जी ॻाईंदो हो, मुर्तज़ा ॾाॾाई जी शाइरी, तालबुल मौला जी, अहिड़ा कलाम उन्हीं में लॻल आहिनि। मूंखे ज़हन ते आया त मां तव्हांखे उन्हनि जा गुफ़्ता बि ॿुधाईंदुमि। बाक़ी इहो जेको दिलि लॻीअ जो जेको सिलो अजब आहे मिलियो, इहो हिकिड़े जे मथां ईअं तिर्ज़ चयल आहे जलाल चांडे। इहो रील असां पंहिंजी हयाती आंदीसीं, असां न ॿुधीसीं। अगरि कंहिं दोस्त वटि आहे त पोइ उन बाबति थोरो साबिती ॾिए असांखे त हे कलाम उन में ॿिया लॻल आहिनि या न आहिनि, इन बाबति थोरो जे अगरि कंहिं ॿुधी आहे त उन जी साबिती ॾिए। अदा ॿी ॻाल्हि भाऊ अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिब, त तव्हां जलाल चांडे जो शौक़ जे हिसाब सां, मवाद कठे करण जे हिसाब सां पंहिंजी जवानी वारे दौर में चाखोड़ न कई। तव्हां इहे जेके यूट्यूब ते चाखोड़ शुरू कई, पोइ शौक़ीननि सां राब्ता थिया, कमु हलियो तव्हांजो, त हाणे तव्हांखे अंदाज़ो केतिरो आहे त तव्हां वटि हिन वक़्तु घणियूं महफ़िलां यूट्यूब ते तव्हां रखियूं आहिनि ऐं घणियूं तव्हां वटि पयूं आहिनि रीलां, 100 या 200 या 300। हाणे तव्हां त हथ जो कमु कर, मवाद जी तव्हांखे ख़बर हूंदी था, घणियूं रीलां तव्हां सां कठे थी वियूं आहिनि ऐं घणा वॉल्यूम मथे यूट्यूब ते तव्हां हलाया आहिनि। हा दा इहो महिरबानी तव्हांजी। हा छा आहे त अंदाज़ो इहो आहे की तव्हां असांखां 15 खां 20 साल वॾा आहियो, ठीकु आहे न साईं। हा असां ईअं ॿुधंदा आयासीं पई, कोई सन 76 77 खां वठी असां नंढा बॻनि जा जेके रील अचणु शुरू थिया 16 नंबर खां पोइ इहे C44 शयूं जेके आम तरह ते रिलीज़ थियनि पियूं, या वॾा वठी ईंदा, वॾा भाइर असांजा उहे ॿुधंदा, ऐं असांखे वाक़ई इहा शइ कोन हुई त उन वक़्तु वटि कोई जनून हुयो या शौक़ु हुयो या एतिरो हिकिड़ो ख़बर हूंदी त भई हे रीलानी हितां मिलंदियूं नी या गॾु कजनि। हा इहो जॾहिं पंहिंजो ज़िंदगी जो को शौक़ु जागे, उहे 87 88 ज़मानो आहे जॾहिं इंसान असां समेदार थियासीं, ठीकु आहे न, 7 8 पढ़ंदा हुआसीं त पोइ का रील ख़रीद कईसीं, 87 नंबर अवानी मां ख़रीद कई। हा या 34 नंबर इहे रील ख़रीद कयूंसीं। बाक़ी दोस्त हुया 19 नंबर जेका पनो अखिल वारी महफ़िल, सिर्फ़ु माना बग़ैर फ़ोटो जो उन 63 मूंखे ॾिनी। बाक़ी वॾा वठी ईंदा इहे 15 नंबर VIP, ठीकु आहे। महफ़िलूं जे हिसाब सां पोइ जॾहिं मां इहो कमु शुरू कयो, ॿुधंदा त हूं वियासीं रज, छो त वॾा ॿुधंदा, ॿाहिरि मसाद इहे सभु इहे टेपूं इहे हलाईंदा, केस्टूं उन्हनि जूं पयूं हूंदियूं, असां ई ॿुधंदा हुआसीं, वॾे आवाज़नि सां ॿुधंदा हुआसीं। या ॻोठ ॾे हिकिड़े उताक, जीअं हाणे तव्हां चओ था उताक, असांजे स्कूल बि आहे त उताक बि आहे, उहो गॾे करे चवंदा हुआ स्कूल ॾे। पोइ राति जो उहे वेहंदा जेके वॾा असांखे, पोइ वॾा लाउड लॻाए करे हेॾे ॾखिण मुंहुं करे हलाए छॾींदा जलाल चांडे, ख़ासि करे ईद जे मौक़े ते। बहरहाल असां मां पंहिंजी ॻाल्हि कनि, जेको तव्हां सुवालु कयो आहे त महफ़िलूं केतिरियूं हथु कयूं, त पोइ हिन में केस्टूं बि आहिनि, कुझु रिकॉर्डिंग WhatsApp आहिनि, तव्हां मोकिलींदी, तव्हां केस्टियूं बि ऐं अधे खे चऊं रिकॉर्डिंग्स मोकिलींदी, पोइ हुनजा मां नंबर हलाया 122 23 ताईं मां इहो महफ़िलूं हलाए चुको आहियां। एतिरियूं महफ़िलूं अची वियूं नी, ठीकु आहे न साईं।
ऐं हली रहियो आहे सिलसिलो। बाक़ी वालिमन जो हिसाब अलॻि आहे, उनजा पंहिंजा नंबर नी हलायूं पिया, या हाणे जेके ही भाऊ ॾे पियो मोहम्मद कासिम, इन्हनि जा नंबर वरी पंहिंजा नी जेके इनखे मिलायूं था त 150 खनि महफ़िल थी वेंदी। हलाए चुका आहियूं, ठीकु आहे न, हलनि पियूं, इहो हाल आहे। हाँ दादा, हाणे मां इहो इन जे वजह खां तव्हांखां पुछियो त थोरे टाइम में 16-17 खां तव्हांजो यूट्यूब चैनल स्टार्ट थियो, तव्हांजो असांजो राब्तो थियो, त हाणे 24 हले पियो, ठीकु आहे। कुझु साल गुज़रिया आहिनि, वॾो वक़्तु ज़िंदगी जी तक़ाज़ा न गुज़री आहे। इन्ही में तव्हां केतिरी मालूमात जलाल चांडे खां हासिल करे चुका आहियो? असां खां बि मां सम्झां थो कि वधीक तव्हांखे मालूमात थी वई आहे त जलाल चांडे जे हर शौक़ीन सां तव्हांजो राब्तो थी वियो, हर कंहिं मालूमात ॾिनियूं। थोरे ई टाइम में तव्हां वॾे पाए जा शौक़ीन थी वियो, जीअं हाणे असां पाण आहियूं या ॿिया अहिड़ा शौक़ीन आहिनि, जीअं तो मोहम्मद कासिम लिगारिया, ॿिया अहिड़ा शौक़ीन हुया। तव्हां बि उन्हनि जी हिकिड़ी बराबरी में पंहिंजो नालो ज़ाहिर करे छॾियो। हे त असांजी सॼी ज़िंदगी जी जाखोड़ आहे त पोइ असां को सम्झो था तव्हां त कहिड़ी शइ गुझी हूंदी। अदा दीदार रिंद साहब, पुराणे वक़्त में हाणे तव्हां एतिरो केस्टूं जॾहिं जमा कंदा हो त लाज़मी उहे कंहिं जॻह ते रखंदा हूंदो, त पोइ उहे कहिड़ी तरह जाइ ते रखंदा? पंहिंजे घर में रखंदा, ओताक ते रखंदा, या दोस्तनि वटि रखंदा, किथे रखंदा, ऐं उनखे कहिड़े तरीक़े सां महफ़ूज़ करे रखंदा जीअं उहे ख़राबु न थियनि, माना उहे हथी क्यों रहनि? इहा ॻाल्हि ॿुधायो। ओताक में न रखंदासीं, ॿुधण जी टाइम जेकी शइ दोस्त चवंदा हुआ अॼु हे रील ॿुधण जो शौक़ु थियो आहे खणी आ, अॼु हे रील ॿुधण जो शौक़ु थियो आहे खणी आ, शौक़ीअ बि खोड़ दोस्त ईंदा हुआ ॿुधण। बाक़ी उन टाइम में मां काठी जी हिकिड़ी पेटी ठाराई हुई जेकी कंहिं हद तक महफ़ूज़ हूंदी हुई, उनखे तालो हर शइ हणी पंहिंजे ई घर में उहा महदूद हूंदी हुई, ॿाहिरि हेॾे होॾे न। वरी पोइ उहा ख़तमु थी वई, पोइ वरी पेटी मां ठाराई अला तव्हांखे हिकिड़े लोह जी जेकी हाणे बि मां सां मौजूदु पई आहे, उन में जेके बतल रीलां पयूं आहिनि पोइ हाणे 100 या 150 या पोइ 50, इहो अंदाज़ो हिन टाइम मां नथो हणी सघां। पोइ ज़िंदगी जा ज़माने जा कम जेके आहिनि अदा उहे ॾुखिया आहिनि। हे असांजो हिकिड़ो शौक़ु आहे जेको असां हिन वक़्तु बि इन शइ खे संभालियूं अचूं था। तव्हां हिकिड़ो वीडियो ठाहियो था, उन में 5 ॾींहं हणो था, अगरि जो कोई पुछे थो त छाजे करे, त अदा ज़माने जा कमकार आहिनि। इहो ज़मानो सभु सां जुड़ियल आहे, ज़माने जूं लंगायूं चङायूं भलायूं बुरायूं कारोबार रोज़गार सभु साम्हूं ॾियणो थो पए भाउ मिठा। उन खां बावजूद बि असां एतिरी शइ जे मथां जे अगरि पंहिंजो साह सिर ॾेई संभाले रखिया आहिनि त इहो त अगरि कंहिं क़दरदान माण्हू खे हुजे त असांखे इन जी दाद ॾे। दाद जा हक़दार आहियूं असां शौक़ीन जेके बि आहियूं, इन जो मां हिकिड़ो न, जेके बि। ठीकु आहे न दादा? माशाल्लाह माशाल्लाह साईं दीदार रिंद साहब, इन में को शक शुबो न आहे त अल्लाह पाक तव्हांखे वॾी ॼाण ॾिनी आहे उस्ताद जलाल चांडे जे बारे में, ऐं तव्हां पाण बि जाखोड़ कई आहे, ऐं उस्ताद जलाल चांडे जे परिस्तार चवण जो तव्हांखे बिल्कुलु हक़ हासिल आहे साईं। तव्हां सर्राए सघो था, छो तव्हां वटि मालूमात आहे ऐं तव्हां रुगो दावा नथा कयो, पर तव्हां वटि माना हिकिड़ी दलील आहे। वाह साईं वाह।